वेलकम बैक नाज़रीन। अहम ख़बर है वाक़ई अपडेट कंदालू त मुखालिफ धुर जे एहतजाज बाद स्पीकर जी डाइज़ अॻियां गार्ड्स बिहारिया विया। स्पीकर साहब तहां बिहारियल गार्ड्स के हटायो। राजा परवेज़ अशरफ जो चवण हो त आइनी तरमीम ते ॻाल्हाइण जो मौक़ो नथो ॾिनो वञे। इमरान खान के चवां थो त ही लोटा तहां खे ख़राब करे रहिया आहिनि। अहम खबर बाबत तव्हांखे आगाह कंदासीं। इस्लामाबाद मुखालिफ धुर जे एहतजाज बाद स्पीकर जे डाइस अॻियां गार्ड्स बिहारिया विया। स्पीकर साहब तव्हां बिहारियल गार्ड्स के हटायो। राजा परवेज़ अशरफ जो चवण आहे आइनी तरमीम ते ॻाल्हाइण जो मौक़ो नथो ॾिनो वञे। अॻूणो वज़ीर आज़म इमरान खान के चवां थो त ही लोटा तव्हां खे ख़राब करे रहिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है वाक़ई अपडेट कंदालू त मुखालिफ धुर जे एहतजाज बाद स्पीकर जी डाइज़ अॻियां गार्ड्स बिहारिया विया। राजा परवेज़ अशरफ जो चवण हो त स्पीकर साहब तहां बिहारियल गार्ड्स के हटायो। आइनी तरमीम ते ॻाल्हाइण जो मौक़ो नथो ॾिनो वञे। इमरान खान के चवां थो त ही लोटा तहां खे ख़राब करे रहिया आहिनि। इन हवाले सां राब्तो कयो इस्लामाबाद में आवाज़ टीवी जे ब्यूरो चीफ कुर्बान बलोच सां। जी कुर्बान, कहिड़ा अपडेट्स आहिनि? इजलास अॼु हुकूमत ऐं मुखालिफ धुर जे हंगामे जे नज़र थी वियो आहे। गुज़िरियल ॾींहं खां जॾहिं खां क़ौमी असेंबली इजलास में हुकूमत तरफ़ां 26 आइनी तरमीम जो बिल पेश कयो वियो, जंहिंमें सेनेट में खुलियल वोट ज़रिए चूंडनि जो जेका सिफारिश कई वई, उन खां पोइ ऐवान मुस्तक़िल ॿिनि ॾींहंनि खां हंगामे जो नज़र रहियो। गुज़िरियल ॾींहुं बि जॾहिं ला कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर फरूख़ नसीम इहो आइन जी तरमीम जो बिल पेश कयो त मुखालिफ उस ते एहतजाज कयो ऐं स्पीकर जे डाइस जो घेराव कयो, सीटियूं वॼायूं वयूं, नारा हया विया ऐं बिल जूं कापियूं फाड़ी वयूं। कल ते इजलास मुलतवी कयो वियो। अॼु इजलास सुबुह जो जीअं शुरू थियो त सवालनि जे थाही दौरान ई मुखालिफ धुर एहतजाज जो सिलसिलो शुरू कयो ऐं ऐवान में स्पीकर जे डाइस ते घेरा कयो, नारा हया, बिले कार्ड खणी नारेबाज़ी कई, सीटियूं वॼायूं वियूं। ऐं उन खां पोइ जॾहिं वफ़ाक़ी वज़ीर शामुल कुरैशी तकरीर कई त उन दौरान बि अपोज़िशन एहतजाज कयो। अपोज़िशन जो मौक़ो हुयो त जेकॾहिं हुकूमत इन बिल जे हवाले सां संजीदा आहे त हुकूमत कमेटी क़ाइमु करे जंहिंसां इन बाबति ॻाल्हियूं थी सघनि थियूं, असां राय ॾेई सघूं था। बाक़ी हुकूमत सम्झे थी त ही हिकिड़ी साज़िश कंदी ऐं असां मुखालिफ धुर खे इल्ज़ामबाज़ी करण जे लाइ बिल आंदो वियो त असां हुकूमत सां इन हवाले सां ताउन न कंदासीं। ऐवान में शामुल कुरैशी जे ख़िताब दौरान मुखालिफ धुर एहतजाज कयो, उन खां पोइ फवाद चौधरी ख़िताब कयो, असद उमर ख़िताब कयो। पर हैरानगी जी ॻाल्हि इहा आहे त पहिरियों दफ़ो पर काफ़ी अरसे खां पोइ जॾहिं मुखालिफ धुर मां राजा परवेज़ अशरफ ख़िताब कयो त हुकूमती बेंचनि तरफ़ां एहतजाज कयो वियो, डेस्कूं वठाई वियूं ऐं वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी कोरम जी बि निशानदेही कई, पर कोरम मुकमल हो। उन खां पोइ इहो सिलसिलो एहतजाज जो जारी रहियो ऐं राजा परवेज़ अशरफ जो इहो मौक़िफ़ हो त ही हुकूमत हिकु मुल्क ख़िलाफ़ साज़िश करे पई, नाल हुकूमत आहे, कुझु बि न पई करे, ही आइनी तरमीम जे हवाले सां बि संजीदह न आहे, ही सिर्फ़ु हिकिड़ो ड्रामो करणु चाहे थी त हिकिड़े असां हुकूमत खे वाइखो कंदासीं। ऐं राजा परवेज़ अशरफ इहा धमकी ॾिनी त जॾहिं PDM तरफ़ां लॉन्ग मार्च करे इस्लामाबाद जॾहिं अचु सियासी जमातूं पहुचंदियूं त हुकूमत खे लिकण जी जाइ न मिलंदी। इन झेड़े वारी सूरत में डिप्टी स्पीकर कासिम सूरी पंहिंजे डाइस जे हिफ़ाज़त लाइ सिक्योरिटी एहलकार बीहारिया, जेके असेंबली जा एहलकार सिक्योरिटी जा, उन्हनि खे डाइस जे चौधरी बीहारियो वियो जीअं मेंबर संदसि घेराव न करे सघनि या वेझे न अची सघनि। ऐं इन एहतजाज दौरान जॾहिं मामिलो हल न थियो ऐं इन बिल जे हवाले सां का पेशरफ़्त न थी त डिप्टी स्पीकर कासिम सूरी ऐवान जो इजलास अणॼाणे मुदे ताईं मुलतवी करण बाबति हदासी आर्डर जारी पढ़ी ॿुधायो ऐं उन खां पोइ अहिड़े नमूने सां क़ौमी असेंबली जो इजलास इन बिल ते बिल ऐं कार्रवाई खे अणॼातल मुदे ताईं मुलतवी थी वियो आहे। वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।